जी अॼु जी NPCI जी डिविज़नल सूबाई ऐं डिस्ट्रिक्ट घोटी जी मीटिंग दहशतगर्दी जे हवाले सां अहम मीटिंग थी गुज़री, जंहिंमें अॼु असां तमामु दोस्तनि जी राय सां प्रेस रिलीज़ कढूं था, जंहिंमें असां डिस्ट्रिक्ट घोटकी जे हवाले सां SSP साहब अनवर खतरान उन्हीं के अर्ज़ रखूं था त जीअं ही 4-5 महुई बाज़ियाब कराया अथनि, इएं जेके बाक़ी महुई नी उन्हनि खे 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि बाज़ियाब कराइनि, न त ॿी सूरत में असां जेको NPCI छे जेको आहे हुननि जे वारसनि सां मिली कराई एहजाज कंदी, एहजाज खां वधीक दायरो असां वधाईंदासीं। उन खां पोइ जेको असांजो लायामाल हूंदो असां जोड़ींदासीं इंशाअल्लाह। ऐं उन खां पोइ SSP साहब खे मां गुज़ारिश कंदुमि त ही जेके धाड़ेल नी जेके अगवाकारियूं कनि था, हिननि जे सहूलियतकार जेके आहिनि हिननि जा जेके कचे में रहनि था, साइड ते रहनि था, जिते खणी वञनि था, उतां जे इलाइक़े जा जेके रहंदड़ नी माण्हू उहे जा सहूलियतकार नी उन्हनि खे उनजी निशानी कनि ऐं उन्हनि खे जो गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा ॾियनि, छो जो कराइण वारे खां कराइण वारो वधीक ज़ालिम आहे। इन जे लाइ असां SSP साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे इन ॻाल्हि ते जेको आहे वधि में वधि ध्यानु ॾियनि। ऐं उन खां पोइ कबीलाई तकरार जेके हिते सावंत सुंदराणी तकरार हले पियो, भेरी घोटा तकरार हले पियो ऐं ॿिया काफ़ी सारा तकरार हलनि पिया, इन जे लाइ बि SSP साहब खे चवंदासीं त इन को बि कबीलाई तकरार खे गुजो ॾिनो वञे ऐं जिते बि कोई तकरार या कोई मसइलो या चोरी फुर वारदात थिए उतां जे SHO खे ज़िम्मेवार ठहिरायो वञे। जेकॾहिं SHO ज़िम्मेवार न हूंदो उनजो SSP ख़ुदि पाण ज़िम्मेवार आहे। असां इन खे चवंदासीं त महिरबानी करे जेको मसइलो थिए जंहिं हद में उनजे SHO खे उहो चए फौरन उनजो मसइलो जो हल कढे, जेकॾहिं न त पोइ SSP साहब ख़ुदि हल कढण लाइ तयारु रहे ऐं जेके न कढंदो त असां जेको आहे उन लाइ एहतियात कंदासीं। ऐं उन खां पोइ NPCI जे प्लेटफॉर्म तां मां इहो वाज़े चवणु चाहियां थो त जेके ही ॿियूं वारदातां थियनि पियूं या ॾोह थियनि पिया या महांगाई जेकी आहे हद खां वधी चुकी आहे, गैस जो बिल 300 यूनिट जो बिल 40-40 हज़ार अचे थो, 40,000 रुपये 300 यूनिट जो बिल कहिड़ो ग़रीब भरे सघंदो, जंहिं वटि कमाई कोन्हे 500 रुपया डेली कोन्हे, 30,000-40,000 काथो भरींदा बिल। जेकॾहिं 90 यूनिट जो मथे बिल जेको आहे यूनिट थियनि था त हुनजो बिल जेको आहे 10,000, 15,000, 12,000 बिल। महिरबानी करे असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कंदासीं त इन्हनि शयुनि ते नज़र रखनि। इहे ग़रीब जेके कम जूं शयूं नी गैस ॿारनि जी शइ आहे ऐं उन खां पोइ खाधे पीते जी शयूं नी उन ते कंट्रोल करायो वञे। जेकॾहिं न त ग़रीब जेके ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि ऐं ईअं न थिए जो असांजे मुल्क में बहरान पैदा थी वञे। उन खां पोइ असां इलेक्शन जे हवाले सां 2024 जे हवाले सां जेकी धांधली थी आहे, जिन में पीर साहब पागार जा जेको आहे धरनो एहजाज वाज़े सबूत आहे, उन जो असां इहे चवंदासीं त इन अहिड़ी इलेक्शन खां असांखे इस्लामी सदरती निज़ाम नाफ़िज़ करे ॾिनो वञे, जंहिंजो सदर जनरल राइस शरीफ़ जहिड़ो बहादुर सिपाही हुजे ऐं उनजी जेका काबीना हुजे उहा गैर सियासी हुजे, सियासी न हुजे, गैर सियासी मुहिब वतन हुजे। मुहिब वतन गैर सियासी माण्हू एतिरा असां वटि पिया नी जेको पाकिस्तान खे हलाइण, पाकिस्तान छा पर पाकिस्तान जा ॾह पाकिस्तान हुजे उन्हनि खे बि हलाए सघनि था। तंहिंजे लाइ असां इहे चवंदासीं त महिरबानी करे सदारती निज़ाम नाफ़िज़ कयो वञे ऐं उनजो काबीना गैर सियासी माण्हुनि ते, मुहिब वतन माण्हुनि ते मुश्तमिल हुजे, जेके 15 साल ताईं सदारती निज़ाम लॻायो वञे। 15 साल खां पोइ इंशाअल्लाह पाकिस्तान आबाद थी वेंदो। असां पाकिस्तानी इदारनि ते, असां पाक फ़ौज ते फ़ख्रु महसूसु कयूं था। असांजी पाक फ़ौज आहे त असांजो पाकिस्तान आहे, जे असांजी पाक फ़ौज न हुजे त पाकिस्तान न हुजे, असां बि न हुजूं। तंहिंजे लाइ असां उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियूं था जेके पाक फ़ौज जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा नी, असां जेकॾहिं पाक फ़ौज जे ख़िलाफ़ु कुझु बि ॻाल्हायो हुए असां तव्हांजी ज़ुबान कढी वठंदासीं। अगरि पाक फ़ौज ते मेरियूं अखियूं कयूं हुए त असां तव्हांजूं अखियूं कढी वठंदासीं। अगरि पाक फ़ौज ते आङुर खड़ी कई हुए त असां तव्हांजा हथ कटे छॾींदासीं। इंशाअल्लाह असां पाकिस्तान आर्मी सां, पाक इदारनि सां, NPCI छे जा 15 लाख माण्हू कुलो में मिलाए बीठा नी।
पाक फौज जे इदारनि खे बि असां अर्ज़ी रखूं था त ख़ुदा रा हिनी निज़ाम ते तवजा ॾियो। हिनी निज़ाम खे जेको नाक़िस निज़ाम थी चुको आहे, हीउ धांधली वारो निज़ाम थी चुको आहे, वॾेरा निज़ाम थी चुको आहे, इन खे बुझो ॾियो। हीअ जेकी दहशतगर्दी हले पई, क़बीलाई तकरार हलनि पिया, इन खे बुझो ॾिवायो वञे। तंहिंजे लाइ असां थी सघंदो आहे मतिलबु असां ग़लति का ॻाल्हि कई हुजे उनजी बि माज़रत कंदासीं। असां वरी बि SSP साहिबु खटियान साहिबु हुजे, SSP कोई ॿियो अचे, उन सां असां मुखातिब आहियूं त जेकॾहिं जे हद में ॾोह थींदो उनजो SHO ज़िम्मेवार हूंदो, ऐं जेकॾहिं उहो ज़िम्मेवार उनखे न ठारायो वियो त SSP सां असां ॻाल्हाइण जे लाइ अखियुनि में मिलाए करे ईंदासीं त असांजे इलाइक़े सां हीउ ज़ुल्म छो थो थिए। जेकॾहिं अमन कराए सघे थो त हिते रहे, जेकॾहिं अमन नथो कराए सघे त बदिली करे हलियो वञे। पाकिस्तान ज़िंदाबाद।